नाज़रीन, सिंध जे गादी वारे शहर कराची में PTCL इंतजामिया हेल्पलाइन ते अञा ताईं सिंधी ॿोली बहाल न कई। कराची में PTCL हेल्पलाइन ते सिंधी बदिरां पछतो ॿोली बरक़रार आहे। PTCL इंतजामिया सिंधी ॿोलीअ सां ताज़पाणो रवैयो ख़त्म न कयो, जिते PTCL हेल्पलाइन ते सिंधी ॿोली वारी जाइ ते पछतो ॿोली शामिल कई वई आहे। सुॼाणधुरियुनि जे एतिराज़नि ऐं मलीर मां चूंडियल PTI MNA जमील अहमद ख़ान जे लेटर लिखण खां पोइ IT वारे वज़ीर अमीन उल हक नोटिस वठी सिंधी ॿोलीअ खे बहाल करण जूं हिदायतूं जारी कयूं हुयूं, पर PTCL इंतज़ामिया पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। PTCL जे हेल्पलाइन सर्विस ते सिंधीअ जी जॻह ते अञा ताईं पछतो ॿोली बरक़रार आहे। IT वारे वज़ीर 3 ॾींहं अंदरि जांच करे हेल्पलाइन जी ॿोलियुनि वारे ऑप्शन में सिंधी ॿोली बहाल करण जो लाॻापियल इख़्तियारनि खे हुकुम ॾिनो हुयो, पर अञा ताईं सिंधी ॿोलीअ खे बहाल नाहे कयो वियो। PTCL इंतज़ामिया जे तअसुबाणे रवैये ते सिंध जे सुॼाणधुरियुनि सख़्त ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। सुॼाणधुरियुनि जो चवणु आहे त सिंध जे गादी वारे शहर कराची में PTCL जे हेल्पलाइन तां सिंधी ॿोली ख़त्म करण तअसुबाणो रवैयो आहे। सुॼाणधुरियुनि मुतालबो कयो आहे त PTCL हेल्पलाइन ते फौरी तौर सिंधी ॿोलीअ खे बहाल कयो वञे। Thank you for calling PTCL. PTCL हेल्पलाइन के हर कलवायु उर्दू के लिए 1 दबाएं। For English dial 2। पुख्तो दपारा 3 दबाव के